खबर शामिल कई पिया शहदादपुर में रिपोर्ट फ़कीर मोहम्मद चांडीअ जी। शहदादपुर जे सुल्तान ड्रीम सिटी वारे इलाइक़े में महराज मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कॉन्फ्रेंस मेज़बान इंजीनियर राणा मोहम्मद अनवर, डॉक्टर दाऊद ऐं ॿियनि जी अॻवानी में मुनक़िद कई वई। पुरनूर कॉन्फ्रेंस के ख़तीब अल इस्लाम मुफ़कर मिल्लत फ़सील सान अलामा अब्दुल हनान सिद्दीकी ख़ुसूसी ख़िताब कंदे चयो त असां मुसलमाननि जो ईमान मज़बूत आहे। इहो ई ईमान असांखे हिन दुनिया ऐं आख़िरत जूं भलायूं नसीब कंदो। महराज नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो वाक़ियो इंसानी अज़मत ऐं उन जी सरबुलंदी जो नुक़्ता अरूज आहे। मोमिन ऐं मुनाफ़िक़ जी सुञाणप महराजुल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे। नमाज़ मोमिन जी महराज आहे। असां सभिनी खे घुर्जे त इहो कमु करियूं जंहिंसां रब पाक ऐं उन जो प्यारो हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम राज़ी थिए। हिन चयो त वाक़ई महराज जो तालुक़ ईमान ऐं वाजिदान सां आहे। असां सभिनी खे घुर्जे त रब पाक जी ॾसियल राह ते हलूं, कंहिंजी दिलज़ारी न कयूं। कॉन्फ्रेंस के अलहाज गुलाम दस्तगीर क़ुरैशी अमीर जमायत अहले सुन्नत, ज़िला सांगर शौकत कंबो अमीर जमायत इस्लामी शहदादपुर, कारी अब्दुल रहमान तक़रीब जी मेज़बानी इंजीनियर राणा मोहम्मद अनवर, डॉक्टर दाऊद, राणा अली ख़ान ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त अॼु जे दौर में जेका साइंस तरक़ी जूं मंज़िलूं तय करे रही आहे, इहो सभु मौजज़ा महराज नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फैज़ आहे। वअज़वाजिही वज़ुर्रिय्यातिही व अहली बैतिही व बारक वसल्लम तस्लीमन कसीरन कसीरा। अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम।